मां तुंहिंजी तकलीफ़ सम्झी सघां थो। मां रहीम खे चवां थो उहो स्टोर तां तोखे बरनाल आणे ॾींदो, लॻाए छॾिजांइ। बरनाल जी मूंखे का बि ज़रूरत न आहे। तूं ॾिसजांइ तूं इहो रिश्तो तुंहिंजी ज़िंदगी उजाड़े छॾे थो। यादि रख शामिया, चांडोकी जे जेके बि वेझो ईंदा आहिनि उहे लुटिजी वेंदा आहिनि या मारिजी वेंदा आहिनि। चांडोकी, आई लव यू। चांडोकी, मूंखे पंहिंजी ज़िंदगी में थोरी जाइ ॾींदी आहे। बदिले में मां पंहिंजे ख्वाबनि जी पूरी दुनिया तो असां वञण लाइ तयारु आहियां। बाबा ॻाल्हि ई त ज़िक्र त तुंहिंजो हलियो पिए, पर ॻाल्हि जी जेका शुरूआति कई न उहा कई नौरोज़ ख़ान ऐं डायरेक्ट मूंखां तुंहिंजे संग जी घुर कयईं। मूं जवाबु ॾेई छॾियोमांसि। बाबा जॾहिं हुन मुंहिंजे संग जी घुर कई हुई त तो इनकार छो कयो? बाबा मूं तोखे इहे चयो त जेकर हू मुंहिंजे संग जी ॻाल्हि करे त उनखे इनकार करे छॾिजां? न, बल्कि मां त इहे चयो हो त पाण मुंहिंजे संग जी आछ न कजां।